बशीर खान कुरैशी जे वेझे साथी इलाही बख्श फिकत लाइ भरपूर ताली लॻण घुरिजनि। महिरबानी करे जेके बि माण्हू बीठा आहिनि इहे पोइ हलिया वञो, कंहिं बि बदनज़ीगी जो शिकार नथा करणु चाहियूं। असांजी प्रोग्राम पुटासी तुंहिंजा तूं आहीं माउ असांजी सिंधड़ी, वाइदो आॾो ख़ुदा जे था कयूं तोसां असां, तुंहिंजी मिठड़ी सिंधड़ी रहंदी हिते क़ौमी ज़बान। मुंहिंजा धरतीअ जा वारसो जे सिंध जे साईं जीएम सैयद जे शहीद बशीर खान कुरैशी। अॼु मां जॾहिं घरां निकितुसि सॼी कराची खां घुमंदो त मूं चयो त मां तासुब परस्त डॉक्टर साहिब मसूद जो शुक्रियो अदा करियां, उन जा लख थोरा जो हुन असांजी सकावत ते चथर कई ऐं जियो मीडिया ते हुन सिंधियुनि ख़िलाफ़ जेका बकवास कई, उन जे नतीजे में अॼु सॼी सिंध पर सिंध जी दिलि कराची जे हिन कुंड कुड़छ में असां पंहिंजी सकावती ईद मल्हाए रहिया आहियूं। पर सभ खां वॾी ॻाल्हि, अॼु सॼी दुनिया में दुबई खां वेंदे इन अरब जे सभिनी मुल्कनि में, बर्तानिया में, इंग्लैंड में, नंढे वॾे पंहिंजो अमेरिका, कैनेडा, सॼी दुनिया में टोपी अजरक पाए असांजा सिंधी माण्हू पंहिंजो सकावती ईद मल्हाए झुमिरियूं हणी रहिया आहिनि। मां तव्हां सभिनी खे लखे मुबारकूं ॾियां थो त हीउ जेको अॼु असांजो ॾींहुं आहे, दिसंबर जी जेका पहिरियों आचार आहे, उहो असां हर साल ईद मल्हाईंदा आहियूं। असांजूं कई ईदूं आहिनि, पर हीउ जेका शानदार ईद जेका असांखे कुदरत ॾिनी आहे। ॾिसो, तव्हांखे यादि हूंदो त को वक़्तु हो जो कराची में असांखे सिंधी माण्हू ॻोल्हण लाइ कोन मिलंदो, पर अॼु सॼी कराची जे हर कुंड में, हर जॻह ते तव्हांखे इहे कुआरी वारा झंडा, सिंधी टोपी ऐं अजरक मिलंदी। अॼु मुंहिंजे शहीद बशीर खान कुरैशी जी जदोजहद कामयाब रही आहे। मुंहिंजे रहबर सिंध साईं जीएम सैयद जी जदोजहद अॼु रंग लाथो आहे। अॼु दुनिया खे असां इहो ॿुधाइणु चाहियूं था त हीअ कराची सिंध आहे, सिंधियुनि जी आहे, कंहिंजे पीउ जी जागीर आहे। 1 2 करण वारा मां तव्हांजी इजाज़त सां बुलंद उर्दू में ॻाल्हाईंदुसि। हमारे पास कोई तासुब नहीं है, हम रहबर सिंध साईं जीएम सैयद के पैरोकार हैं। हम शहीद बशीर खान की जद्दोजहद के अलमबरदार हैं। हमने हमेशा मोहब्बत, भाईचारे की बात की है, लेकिन जब आप लोगों ने हमारे साथ तासुब किया, 1 2 की बात की, तो आज देखे आप लोगों के टुकड़े हो गए, लेकिन हम मुत्तहद होकर आज कराची में लाखों की तादाद में गुलाबी वाला झंडा लेकर खड़े हुए हैं। यह है हमारी जदोजहद, यह है हमारी शहीद बशीर खान कुरैशी की जदोजहद। हमारे खास करके मैं अपनी मीडिया, सिंधी मीडिया वालों का शुक्रगुजार हूँ जिन्होंने इस दिन को शहीद बशीर खान की जदोजहद को लाते रहे। आज इमरान खान, आप सूबों की बात कर रहे हो, शाहिद मसूद के इस तहसबाना रवैये से सबक हासिल करो। हम आज उसके तहसबाना रवैये से मुत्तहद हो गए हैं। आप जब सूबों की बात कर रहे हो तो एमक्यूएम और ये खालिद मकबूल सिद्दीकी, उन लोगों ने जब सिंध को तकसीम करने की बात की, 1 2 की बात की, आज एमक्यूएम वालों को आप ढूंढोगे नहीं मिलेंगे, उनके टुकड़े हो गए। लेकिन सिंध
कुल्हाड़ी वाला झंडा लेके आज भी कराची में गली गली में, आपके लालू खेत में, आपके नाजराबाद में, आपके पूरे कोने में ये कुल्हाड़ी वाला झंडा आपके दिल पे लहरा रहा है। मैं अपने बहनों और भाइयों का आज इंतहाई शुक्रगुजार हूँ जो आज बाहर निकल के दुनिया को ये बता रहे हैं कि सिंध जागे पे ही, सिंध जागे पे ही, ये सिंध, ये शहीद थे, ये शहीद बशीर खान कुरैशी।